بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، الصلاة والسلام على نبينا محمد وآله. آداب النبوية कहीं कयो हींअर आहे 29 नंबर आदाब नबविया 29 अन्नियाहा में शुरू कयूं था इंशा अल्लाह। ऐं नबी करीम जेके शयूं झले थो असांखे उहे सिखूं ऐं पंहिंजे अहल औलाद खे सेखारियूं, नंढे नस्ल खे सेखारियूं त भई हीअ शइ हराम आहे, नबी करीम झले वियो आहे। सो हाणे उहे शयूं सिखंदासीं असीं त पोइ अॻियनि खे सेखारींदासीं। हीअ आहे 29 नंबर अल आदाब नबविया। इहो अन्नियाहा छा आहे ऐं छा नबी करीम हिन जे बारे में चयो आहे त किताबनि में उलमा चवनि था त नही अन अन्नियाहा, नबी करीम झले वियो आहे छो जो हराम आहे इहा शइ, हराम तहरीम हिन में आहे। इहो आहे छो नियाहा इंसान जो केरु ॿार मरी थो वञे, पाड़े वारो या माउ पीउ मरी थो वञे त पोइ रोअण शुरू ऐं दाहूं रड़ियूं करणु, इहो अलाह ते हिकिड़ो एतिराज़ आहे। ऐं को माण्हू मरी थो वञे त अलाह ते एतिराज़ था कनि ऐं जा क़ब्र ते वञी पिटको कंदा या दाहूं कंदा या मथे ते मिटी विझंदा या कपिड़ो फाड़ींदा पंहिंजा, इन खे चइबो आहे नियाहा। इन खे असां नबी करीम इन जो झले वियो आहे। ऐं के माण्हू पंहिंजे मुंहं खे थप हणंदा आहिनि या पंहिंजे जान खे धक हणंदा आहिनि, इहे सभु जाइज़ न आहे। नबी करीम इहो झले वियो इन्हनि शयुनि खां त खीसनि खे न फाड़ियो, मुंहंनि खे धक न हणो, इहे सभु जाहिलियत में कंदा हुआ। अॻ में जेके कुफ़ार हूंदा हुआ मके में उहे कंदा हुआ। तो इन्हनि जो असांखे झल आहे नबी करीम जे। ऐं इंसान चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इहो लफ़्ज़ असांखे नबी करीम छो सेखारे वियो अलाह जी तरफ़ां त मुसीबत हिकु इंसान खे अचणी आहे। जे इंसान जंहिं शइ जे लाइ तयारु हूंदो आहे ईंदी त पोइ उहो तयारु हूंदो त उहो सब्र करे वेंदो, पर जंहिंखे ओचितो का ख़बर न हूंदी त उनजे लाइ वॾी मुसीबत थींदी। पोइ पंहिंजे पाण खे धक हणंदो या पंहिंजे पाण खे कंहिं मथां शइ जो उछलाईंदो या पंहिंजा लटा फाड़ींदो। त इहो सभु अलाह जे हुक्म ते एतिराज़ आहे ऐं इंसान खे इन शइ खां बचिणो आहे। उलमा चवनि था त इंसान तयारु हुजे, मौत पाण ते बि ईंदो, सभु मख़लूक ते हर शइ जहिड़ी आहे उन ते अचिणो आहे। जेके प्यारा में प्यारा अथई उन्हनि ते बि अची वेंदो। असांजे नबी करीम दुनिया मां विया हलियो, साहबी विया हलिया, अलाह जा बुज़ुर्ग वली विया हलिया। सो इंसान पाण त कोन जहिड़ो रहंदो हिन दुनिया में, ऐं सदाईं हिरे चई छॾे त जेॾी महिल का मुसीबत थिए त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, सदाईं इहो ज़ुबान ते हुजे। छो जो का बि मुसीबत ॾिसे त ईअं चवंदो त दिलि खे हिकिड़ो यानी कुझु सिलवान मिलंदो, कुझु दिलजा थींदी। हदीस इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु लैस मिन्ना मन ज़रबल हुदूद, नबी करीम फरमाए थो त नबी करीम चए थो त लैस मिन्ना मन ज़रब, असांजे उम्मत मां न आहे जेको पंहिंजे मुंहं खे धक थो हणे, ज़रबल हुदूद व शक़ल जयूब, ऐं खीसनि खे फाड़े, वदआ बिदअवतिल जाहिलिया, यानी जीअं जाहिल कंदा हुआ, काफ़िर कंदा हुआ, ग़ैर मुस्लिम कंदा हुआ। त इहे शयूं जेके आहिनि इन्हनि शयुनि खां असांखे नबी करीम झले वियो आहे। असांखे एहतियात करिणो ऐं नाहे जो करिणो। इहो ॿी हदीस में हज़रत उमर बिन ख़त्ताब जी तरफ़ां हदीस आहे, क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मय्यित युअज़्ज़बु फ़ी क़ब्रिहि बिन्नियाहति अलैहि, जेके पोयां उन पोयां रोंदा भली दिलि में अखियुनि में पाणी अचे पर जेको आवाज़ कढे थो ऐं रोए थो त नबी करीम फरमाए थो मय्यत खे आज़ाब मिलंदो, मय्यत खे इहो आज़ाब मिलंदो। छो? उनजो कहिड़ो ॾोह उनजो इहो आहे त पोयनि खे सेखारे न वियो। हाणे पराओ माण्हू त अची कोन रहंदा हूंदसि, पाड़े वारा रोंदसि, औलाद या भाइर या पंहिंजे घर वारा उहे ई रोंदा। त नबी करीम छो चए अल मय्यित युअज़्ज़ब फ़ी क़ब्रिही, क़ब्र में हुनखे आज़ाब मिलंदो। हा, तुंहिंजे पोयनि खे तूं इहो अकुलु सेखारियो आहीं त इहे दाहूं कनि, ईअं रड़ियूं कनि, ईअं लटा फाड़नि या पंहिंजे पाण खे धक हणनि, मलाइका अचे हुनखे अचे यानी अज़ाब ॾींदा क़ब्र में। त इहो ॾिसो न, जेको बि पंहिंजे जंहिं माण्हू मरी थो वञे, को अज़ीज़ मरी थो वञे, उन जे लाइ त भला ख़्यालु रखे, छो जो इहो हिकु उन जे लाइ अज़ाब आहे। ऐं के माण्हू चवंदा चई वेंदा आहिनि पाणनि खे, अॻ में जाहिलियत में इहो हूंदो न, चई वेंदा हुआ पोयनि खे बसि मरो त पोइ पिटको सुठो कजो ऐं दाहूं कजो, ईअं यानी माण्हू कुझु चवनि था, का शइ वई जाहिलियत में इहे शइ चई वेंदा उन्हनि खे, पोयां वसियत करे वेंदा। तॾहिं नबी करे उन शयुनि खां झले वियो ऐं हुननि खे चई वियो त जेको पोयां कंहिंजे पोयां दाहूं कंदो, रड़ियूं कंदो, आवाज़ सां रोंदो त उन क़ब्र में उनखे अज़ाब थो मिले। ऐं इन में हदीस जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु उहो बि चए थो, छा थो चए, कुन्ना नअुद्दुल इज्तिमाअ इला अहलिल मय्यित व सनअ अत्ताअम बअद अद्दफ़न मिन अन्नियाहा। ऐं इहो चए थो साहिबी त जेके माण्हू मय्यत जे खां पोइ ताज़ियत जे लाइ खनि था, पोइ ज़मीन ते वेहनि था, खटूं खणी था छॾनि, वरी मानी धानी खाराइनि था माण्हुनि खे, जीअं हींअर हले बि थो जहान, ॾिसो था त मानी धानी बि ठाहिनि था
असली इहा बिदत आहे, इहो सभु बिदत आहे। अब्दुल्ला बिन जरीर इहो हदीस जरीर छा थो चए, चए थो त इहे नियाह आहे, यानी मयत खे हिकिड़ो अज़ाब थींदो इन शइ जो। मयत खे छो अज़ाब थींदो इन शइ जो, छो जो इहे शयूं सभु सुनत मां न आहिनि, इहो दीन मां न आहिनि। असुल जेको आहे, असुल शुरू पहिरां थींदा माण्हू ईंदा ताज़ियत जे लाइ, पोइ आहिस्ते आहिस्ते हुननि खे वेहण जे लाइ विछाए ॾिननि का शइ ज़मीन ते वेठा त जीअं असां चयो न त इब्न क़य्यिम जौज़िय्या त बिदअत कॾहिं हिकिड़ी जॻह ते न बीहंदी, अॻिते वधंदी वेंदी वधंदी वेंदी वधंदी वेंदी। त दीन ईअं न आहे, दीन पूरो आहे, दीन कामिल आहे ऐं उनखे केरु पूरो करण जे लाइ कोन्हे। पर बिदअत जेकी अहिड़ी शइ शैतान आणींदो आहे इंसान में, पोइ उनखे आहिस्ते आहिस्ते वधाईंदो वेंदो वधाईंदो वेंदो। सो ॾिसो न, पहिरियां पहिरियां माण्हू ताज़ियत कंदा, मस्जिदुनि में निमाज़ टाइम ते हलिया वेंदा, पोइ वरी दर खड़काए अचे उन्हनि खे ताज़ियत कंदा, पोइ माण्हुनि खे शैतान चए थो भला जेको विछाए छॾियो वण जे हेठां या पोतड़ो या कालीन, भला माण्हू अचनि ताज़ियत तव्हां सां कनि, ठीकु आहे उहो विछाइजी वियो। वरी पोइ चवनि यार पाणी त रखो, भला माण्हू परे परे खां अचनि था पाणी पीअनि ताज़ियत जे लाइ, ठीकु आहे पाणी थियो। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते माण्हू यार थकल टुटल आहिनि यार, उन्हनि जे लाइ चांहि ठाहियो, पोइ चांहि ठही वई, पोइ आहिस्ते आहिस्ते यार ही परे खां सफ़र खां आहिनि, ॿिए पासे हाणे हिते ॿाहिरि आहे को होटल वोटल कान्हे, भला हिननि जे लाइ मानी ठाहियो, सो उन्हनि जे लाइ हाणे मानियूं बि ठहनि बि थियूं। हाणे इहे सभु ख़िलाफ़ सुन्नत, ऐं इहो कमु अञा वधंदो अञा वधंदो। इहो सुन्नत छा आहे, माण्हू ताज़ियत करे छॾे, फ़ोन ते करे छॾे, या मस्जिद में मिले या किथे दर ते मिले, ताज़ियत करे हलियो वञे। छो जो नबी करीम चयो इस्नाउ ताअम लिआल जाफ़र फ़इन्न लदैहिम मा यशग़लुहुम। जेॾीमहिल हज़रत अली जो भाउ शहीद थियो जाफ़र, नबी जो सोटो, त सॼे मदीने वारनि खे चई तव्हां खाधो पीतो हिननि जे लाइ ठाहियो, छो ही मसरूफ़ आहिनि, ही ॾुख में आहिनि हींअर, हिननि खे इहो कमु न थींदो। त उन्हनि जे लाइ मदीने वारा सभु खाधो पीतो ठाहींदा ऐं उन्हनि खे ॾेई ईंदा। ॾिसो इहा आहे सुन्नत, असांजे ॿाहिरि में अञा ॻोठनि में इहा हले बि थी किथे किथे। जंहिंजो को मयत थी वेंदो त पाड़े वारा सभु खाधो ठाहे, कंहिं दाल ठाही मोकिली, कंहिं भाॼी ठाही मोकिली, ईअं सभु इहा सुन्नत ते अञा ॿाहिरि जा माण्हू हलनि बि था। ऐं उलमा चवनि था त माण्हू अचे जेके चवंदा यार भेनरूं आहिनि भाइर आहिनि परे खां आया आहिनि, भला घर में रहंदा, हाणे रहाश केॾा आणनि, पोइ जे घर न सोढ़ो आहे त पोइ वरी उन्हनि जे लाइ को पाड़े वारनि खां खटूं घुराईंदा या कासे, त छो जो अचे रहंदा, हाणे रहंदा त वरी मानी बि खाइनि, वरी उन्हनि जे लाइ मानी ठाहिनि। हाणे जीअं न शेख इस्लाम बिन तैमिया त जिथे बिदअत थींदी उते सुन्नत मरंदी, उते सुन्नत ख़तमु थी वेंदी। त हाणे ॾिसो न, सुन्नत छा आहे, मयत वारनि जे घर वारनि जे लाइ खाधो पीतो ठाही उन्हनि खे मिले। त हाणे छा बि थो थिए, मयत वारा खाधो पिता ठाहिनि ॿियनि माण्हुनि जे लाइ जेके अचे हिननि वटि रही पिया आहिनि, हाणे उहो पंहिंजी परेशानियुनि में जा कमाइण वारो हिननि जो वियो, हाणे केॾा पैसा आणनि जो हिननि खे मानी रानी खाराए ऐं खाराए पीआरनि, छो जो परे खां आया आहिनि। हाणे हीअ चवंदा त यार ही बुख ते कीअं वेठा आहिनि, हाणे हिनजे मथां बोझ जे मथां बोझ। सो इहा मुसीबत सुन्नत हिते ख़तमु थींदी थी वञे, माण्हू न रहे उते, उन्हनि वटि न रहे। खणी माइट हुजनि वेझा हुजनि, ठीकु आहे, उन्हनि खे ताज़ियत कई, पासे में कंहिंजो बि घर ॿिए माइट जो हुजे उन वटि माण्हू रहे, उन वटि रहे छो, ऐं खाधो पीतो ठाहे हिननि खे पहुचाए, सुन्नत इहा आहे। ऐं मुसीबत में इन में छा उलमा चवनि था, जे इंसानु रोए त भली रोए, छो जो नबी करीम जो पुटु जंहिंमें गुज़ारियो त इब्राहिम, त नबी करीम रोनो हो, अखियुनि मां पाणी आयो हुओ। इहो यानी हिकिड़ी नबी इन का झलक कान्हे, पर माण्हू जेॾीमहिल ज़ुबान ते इहो हुजे इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। बाक़ी ॿिए जेके कम करे त इहा जेके शरीयत में जाइज़ न आहिनि, दाहूं या लटा फाड़े या धक हणे या कहिड़ी बि शइ अहिड़ी करे, त इहे शयूं जाइज़ न आहिनि। काफ़िरनि जे टाइम में माण्हू ॾिसंदा त उन्हनि में काफ़िरनि वटि इहा आदत हूंदी, जे पाण न रोंदा या घर वारा न रोंदा न, त पोइ पैसनि ते वठी ईंदा हुआ के मायूं ॿाहिरां, हुननि खे ॾींदा हुआ कुझु ॾोकड़, त तव्हां अचे हिते तव्हां दाऊं कयो, त माण्हुनि खे ख़बर पए त हिन घर में मयत आहे, त उहे अचे दाऊं कंदियूं। पोइ नबी करीम चयो त इहे जेको कमु कनि थियूं मायूं, इन्हनि ते लानत आहे, इन्हनि ते लानत आहे। हाणे त इहा शइ कान्हे, अल्हम्दुलिल्लाह ख़तमु थी वई। त अॻ में काफ़िरनि जे टाइम में हूंदी, त उहे पैसनि ते वठी ईंदा हुआ, त अचे 2-3 मायूं वेही रुॻो रड़ियूं कंदियूं, दाहूं कंदियूं, ऐं उहे पैसा वठंदियूं, ऐं इन्हनि ते नबी करीम लानत हणी वियो त इहो छो नाहे करिणो, छो जो हिकिड़ो अलाह जो हुकुम आहे, असांखे अलाह जे हुकुम ते हलिणो आहे, ऐं असां इहे सिखूं नबी करीम छा छा असांखे सेखारियो आहे। हीअ जेके आदाब नबवी बरनामज असांजो हीउ जेको आहे 29, अलाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त हर अदब असां सिखूं, जेसि ताईं ज़िंदगी आहे त इंसानु सिखे, अलाह जो दीन सिखे, ऐं इहो जेको सिखी वेंदो त बचंदो इन्हनि शयुनि खां। जे न ख़बर हूंदसि त पोइ छा कंदो, कीअं सिखंदो।
न पोयनि खे न सेखारींदो, पाण मरी वञे त उन औलाद पोयां हुन पोयां रोंदो दाहो कंदो त उहो वरी मोचड़ा ई क़ब्र में पाण पियो खाईंदो। सो इंसान एहतियात करे ऐं सिखे। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.